अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सब भाई ठीक होंदो, शाद होंदो, आबाद होंदो ऐं रब पाक कंदो त हमेशा तव्हां ख़ुशि शाद आबाद रहंदो ऐं तव्हां सभिनी भाइरनि जे सदके असांजा बि गम परेशानियूं दूर थींदा। दोस्तों त शुरू कयूं था अॼु जो व्लॉग। आउं वञी रहियो आहियां शहर, मूंखे आहे तमामु ज़रूरी कमु। तव्हां ॾिसी रहिया आहियो त मां वेठो आहियां रिक्शे ते ऐं हीअ आहे असांजी कॉलोनी जो नंढो स्टॉप, जिथे असांखे हर शइ बासानी मिली वेंदी आहे ऐं हे साम्हूं होटलूं पकोड़ा जेको बि ज़रूरत जूं शयूं आहिनि सभु बासानी मिली वेंदियूं आहिनि ऐं मूंखे आहे ज़रूरी कमु। त दोस्तो मां तव्हांखे ॾेखारींदुमि त हीअ असांजो इलाइक़ो आहे, जिथों हीअ आहे लिंक रोड ऐं इन खां पोइ असां चढ़ंदासीं हाईवे ते ऐं तव्हां ॾिसंदव त असांजो हीअ आहे प्यारो शहर ऐं असांजे इलाइक़े जा ई तव्हां माण्हू ॾिसो, रोड ॾिसो, रस्ता ॾिसो ऐं हर शइ ॾिसी सघो था। दोस्तो त केॾी न फस्ट क्लास ऐं सुठे तरीक़े सां हर को पंहिंजे कमकार में बिज़ी ऐं मसरूफ़ आहे ऐं हिते कोई बि अहिड़ो माना जीअं चइजे त बहराड़ी जो इलाइक़ो हूंदो आहे, माण्हू होटलुनि बोटलुनि ते विहंदा आहिनि, इन हिते कोई बि सिस्टम कोन्हे। हिते सभु को तक़रीबन हर को पंहिंजे हिसाब सां कंहिं न कंहिं कम सां जुड़ियल हूंदो आहे, वाबस्ता हूंदो आहे। को रेडी हलाईंदो आहे, को होटल हलाईंदो आहे, को रिक्शो हलाईंदो आहे, कुझु न कुझु लाज़मी कंदो आहे। दोस्तो हीअ आहे असांजो हाईवे खां क्रॉस थी असां वेंदासीं शहर। दोस्तो जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे असांजी रिक्वेस्ट आहे त तव्हां असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन लाज़मी क्लिक कजो त जीअं तव्हांखे असांजो हर ईंदड़ वीडियो बासानी पुॼी सघे। ऐं दोस्तो तव्हांजी तमामु घणी वॾी महिरबानी जो तव्हां असांजो वीडियो ॾिसी रहिया आहियो ऐं दोस्तो तव्हांजे हिकु लाइक सब्सक्राइब सां असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। उमेदु आहे तव्हां असांजी इहा ख़ुशी बरक़रार रखंदो ऐं ॾिसी रहिया आहियो त हितां जो मौसम तमामु गरम आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ गाॾियूं, हीअ असांजो हाईवे ऐं साम्हूं आहे पेट्रोल पंप, हितां असां भराईंदासीं गाॾीअ जो तेल। त तव्हां ॾिसी रहिया आहियो दोस्तो साम्हूं आहे पेट्रोल पंप, उन खां बाद में असां वेंदासीं शहर। त तव्हां ॾिसजो मुकमल वीडियो दोस्तो। हेलो दोस्तो, तव्हांखे मां ॾेखारियो त मां वञी रहियो हुउमि शहर, मूंखे हुयो थोरो ज़रूरी कमु। दोस्तो थोरो सामान जेको वठिणो हुयो उहो थोरो वरितो अथमि, ॿियो आहे नेक्स्ट टाइम दुबारा मूंखे वञिणो पवंदो। मुंहिंजो आहे थोरो ज़रूरी कमु, मूंसां गॾु आहे मुंहिंजो नंढो। इन फरमाइश कई हुई त मूंखे खपे हीअ रुमाल, इन खे मां वठी ईंदो आहियां रुमाल। दोस्तो गर्मी तमामु शदीद आहे ऐं आउं वञी रहियो आहियां घर जी तरफ़, तव्हां ॾिसो था। दोस्तो आउं वञी रहियो आहियां घर जी तरफ़। उमेद आहे त अॼु जो वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं मिलंदासीं इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वीडियो में। दुआउनि में यादि दोस्तो, वीडियो पूरो ॾिसण जे लाइ तव्हां सभिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। आउं वञी रहियो आहियां पंहिंजी घर जी तरफ़, उन खां बाद में जेका रूटीन हूंदी उहा तव्हांखे इंशाअल्लाह ताला नेक्स्ट टाइम ॾेखारींदुमि। तव्हां दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़। दोस्तो आउं पहुतो आहियां पंहिंजे घर, हिनमहिल थी रहियो आहे ॾींहं जो 1 ऐं असां खाई रहिया आहियूं मानी। हे मुंहिंजो पुटु आहे, इनखे मां अॼु वठी ईंदो आहियां रुमाल। ॿाहिरि गर्मी हुई शदीद, असांखे कमु बि लाज़मी हुयो। दोस्तो हीअ असांजी मानी बिल्कुलु तयारु आहे। हिनमहिल असां खाईंदासीं मानी। हे आहे मुंहिंजो नंढो पुटु, हे खाईंदो आहे पकोड़ा तमामु घणे शौक़ सां, जेके हिन खयां आहिनि हे पकोड़ा। त दोस्तो असांजी हर वीडियो में महिनत शामिलु हूंदी आहे। उमेदु आहे तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे असांजो वीडियो लाज़मी पसंदि ईंदो। त दोस्तो दुआउनि में यादि। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु। टेक केयर।